मदद खान पठान जो हमलो जंहिंजी तबाहकारिन जो अहवाल असां पंहिंजनि वीडियोज़ में ॿुधाईंदा रहिया आहियूं। मदद खान जे हमले सां खुशहाल सिंध जा खुशहाल शहर अहिड़ा त वीरान थिया जो वरी अॼु ताईं आबाद न थी सघिया। अहिड़ो ई हिकिड़ो तबाहशुदा शहर हैदराबाद खां अटकल 20 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते टंडो फज़ुल वेझो मौजूद आहे, जंहिंखे धौरन हिंगोरन जूं माड़ियूं जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। हिन माॻ जे विज़िट दौरान जेके मुशाहिदात कयासीं उन जो हिस्सो पहिरियों अव्हां अॻियां पेश करे रहिया आहियूं। हिन माॻ ते पहुचण शर्त हिक फ़न तामीर जी हिक शाहकार मस्जिद माण्हू जे इस्तक़बाल लाइ बीठल नज़र अचे थी। ही क़दीम मस्जिद पुराणे तर्ज़ तामीर जी हिक शाहकार आहे। चवन था त ही मस्जिद सैयद हारून शाह नाले बुज़ुर्ग 10वीं सदी हिजरी धारे ठहराई। चवन था त सैयद हारून शाह जॾहिं हिते हिक मस्जिद जोड़ाइण जो इरादो कयो त कई हारी नारी अची गॾु थिया। सिरन ठाहिण लाइ 140 सिरबंद आया। 160 ओड पंहिंजनि ढगनि ऐं गॾहनि सां अची गॾु थिया। उन्हनि समूरनि जे रहण जो बंदोबस्त हारून शाह पाण कयो। कमी कासबियन जे वहिंजण लाइ 1500 मण मेट ऐं 1300 मण तेल ऐं खुशबू जा आया। खाधे पीते लाइ अन्न अटे खां सवाइ 1800 मण मुस्ती जा ऐं अणमयो गेह आयो। गच ॾींहनि खां पोइ मस्जिद जुड़ी रास थी ऐं सॼे मुल्क में हिन आलीशान मस्जिद जी हाक पइजी वई, छो त उन ज़माने में सिंध अंदर उन्ही किस्म जी ॿी का बि मस्जिद कान हुई। हिन मस्जिद जा 2 दाख़िली दरवाज़ा आहिनि, जिन मां हिक पासन खां ऐं ॿियो पुठिएं पासे आहे।
हिन मस्जिद जे चौधारी वॾी दीवार हुई जेका साम्हूं खां किरी चुकी आहे, जॾहिं त पासनि खां अञा ताईं मौजूद आहे। हिन मस्जिद जे मथां 3 गुंबज़ आहिनि, जिन मां 2 नंढा गुंबज़ ऐं विच में हिकु वॾो गुंबज़ अथसि। ही मस्जिद ॿाहिरीं अंगण ऐं अंदरें सहन ते मुश्तमिल आहे। मस्जिद जे सहन में दाख़िल थियण लाइ 3 दरवाज़ा आहिनि। हिन मस्जिद जे सहन में चौधारी महराब नुमा जारा आहिनि, जॾहिं त विच ते हिकु नंढड़ो महराब आहे। हिन मस्जिद जे भितियुनि ते क़ुरानी आयात ऐं फ़ारसी इबारतूं पिणु उकरियल हुयूं, जेकी हाणे मिटिजी चुकियूं आहिनि। हवा ऐं रोशनी लाइ चौधारी मंघनि खां अलावा जारनि ऐं महराब मथां पिणु जॻहियूं छॾियल आहिनि। हिन मस्जिद जे छित ते वञण लाइ सीढ़ियूं पिणु आहिनि, जिन जी मदद सां पुराणनि वक़्तनि में मुअद्दिन मस्जिद जी छित ते चढ़ी आज़ान ॾींदो हो। चवनि था त हिन मस्जिद जे जुड़ण खां पोइ कई उलमाए कराम तोड़े खुताबी हिते इल्म जी उन उझाइण लाइ ईंदा हुआ। ही मस्जिद वॾी इल्मी दीनी दरसगाह बणिजी वई। ही मस्जिद बि
ॿियनि आथार क़दीमा जियां घणी बेध्यानी जो शिकार रही, पर मक़ामी ॻोठाणनि पारां हिन खे आबाद करण ख़ातिर हिन में 5 वक्ती नमाज ऐं ॿारनि खे क़ुरान मजीद जी तैलीम ॾिनी वेंदी आहे। हिन मस्जिद खां थोरो ई अॻिते हिक ऊचे दड़े ते हिक ॿी मस्जिद मौजूद आहे। ही मस्जिद पिण साॻिए तर्ज़ जी आहे। पर हिन मस्जिद जी कुछ मरम्मत कई वई आहे। हिन मरम्मत सां मस्जिद जी असुल डिज़ाइन में फेर फार ज़रूर थी आहे। हिन मस्जिद जो ॿाहिरियों अंगण पिण पहिरीं मस्जिद खां नंढो आहे, जॾहिं त पासनि वारियूं भितियूं किरियल आहिनि। हिन मस्जिद में हवा ऐं रोशनी लाइ चौधारी दरिन खां अलावा मंघ पिण छॾियल आहिनि। मस्जिद जे विच ते महराब मथां पिण मंघ आहे, जंहिं बारे में चवनि था त ही मंघ चंड ॻोल्हण लाइ इस्तेमाल थींदो हो। चवनि था त ही मस्जिद पहिरीं मस्जिद खां कुछ अरसो बाद तामीर थी, पर ही मस्जिद कंहिं तामीर कराई उन मुतालिक का बि मालूमात नथी मिले। ही ॿई मस्जिदूं फ़न तामीर जो शाहकार आहिनि, पर घणी बेध्यानी जो शिकार रहियूं आहिनि। हिननि मस्जिदनि जी तामीर में कारीगरनि पंहिंजी कारीगरी खूब मल्हाई आहे। चवनि था त ही ॿई मस्जिदूं कलोड़ा दौर में तामीर थियूं, पर कुछ मुअर्रिख़ लिखनि था त पहिरीं मस्जिद 10वीं सदी हिजरी में तामीर थी, जॾहिं त ॿी मस्जिद साॻिए तर्ज़ ते कलोड़ा दौर में 1776 ईस्वी में तामीर थी। ही मस्जिदूं ज़माने जे ज़ुल्मनि बावजूद बि मज़बूती सां बीठल आहिनि। मौजूदा वक़्त में ही मस्जिदूं औक़ाफ़ खाते जे हवाले आहिनि, पर उन्हनि बि को ख़ासि ध्यानु न ॾिनो आहे, ऐं जेका थोरी मरम्मत कराई अथनि उन सां मस्जिदनि जे डिज़ाइन खे नुक़सान पहुतो आहे।